अस्सलाम वालेकुम सिंधिन फ़तेह भलीकार ऐं आहियां अब्दुल क़यूम। दोस्तों अॼुकल्ह नौकिरी जॉब ॻोल्हणु तमामु मुश्किल आहे। ॿियो त नौकिरियूं अॼुकल्ह आहिनि बि तमामु घटि, पर वरी बि तव्हांजे ज़िले या शहर जी कोटा मुताबिक़ गवर्नमेंट ऐं प्राइवेट जॉब्स ईंदियूं रहनि थियूं। उन्हनि खे ॻोल्हिजे कीअं, अचो त ॾिसूं था हिन वीडियो में। दोस्तों जॉब ॻोल्हण जो सभ खां आसान तरीक़ो हीअ आहे त तव्हां रोज़ानो अख़बारां ख़रीद कंदा कयो। अख़बारुनि में ही अख़बारूं ज़रूरु ख़रीद करियो। काविश, जंग, डान ऐं नवाए वक़्त ही अख़बारूं अहिड़ियूं आहिनि, इन्हनि में अक्सर आसामियुनि जा इश्तिहार ईंदा रहंदा आहिनि। रोज़ानो अख़बार ख़रीद करण बि मुमकिन न हूंदो आहे। इन करे जॾहिं अख़बार ख़रीद न करे सघो, कुझु अख़बारूं तव्हां ऑनलाइन बि पढ़ी सघो था। प्ले स्टोर तां सिंधी न्यूज़पेपर जे नाले सां एप्लीकेशन डाउनलोड करे इन में सिंधी अख़बारूं पढ़ी सघजनि थियूं। इन खां अलावा पाकिस्तान न्यूज़पेपर जे नाले सां ऐप डाउनलोड करे इन में पाकिस्तान जूं समूरियूं अख़बारूं पढ़ी सघजनि थियूं। जंग अख़बार जी वेबसाइट बि आहे, उतां आसानी सां ही अख़बार ऑनलाइन पढ़ी सघिजे थी। अख़बार जे मुख़्तलिफ़ पेजिस खे ॾिसो, हिते खोड़ जॉब्स जा इश्तिहार तव्हांखे नज़र ईंदा। हितां जेका नौकिरी तव्हांजे मयार मुताबिक़ हुजे, उन जी रिक्वायरमेंट ॾिसी करे उन इश्तिहार जो फ़ोटू या स्क्रीनशॉट कढी छॾियो। दोस्तों फ़ोटू स्टेट जेके फ़ोटू कॉपीज़ कंदा आहिनि, उन्हनि वटि तव्हांखे हिकु कंप्यूटर वारो मिलंदो। उनखे उहो फ़ोटू या स्क्रीनशॉट ॾेखारियो जेको तव्हां अख़बार मां वरितो आहे। उन कंप्यूटर वारे खां उन जॉब खे अप्लाई करण जी एप्लीकेशन ठारायो, पोइ उहा एप्लीकेशन इश्तिहार में ॾिनल एड्रेस ते मोकिलियो। दोस्तों इन में ज़रूरी न आहे त तव्हांजी तालीम केतिरी आहे। प्राइमरी ऐं मिडल पास वारनि लाइ बि इश्तिहार अचनि था, ड्राइवरनि ऐं चौकीदारनि लाइ बि अचनि था। दोस्तों जॉब ॻोल्हण लाइ फेसबुक जो बि इस्तेमालु कंदा कयो। मुख़्तलिफ़ ग्रुप्स आहिनि, सिंध गवर्नमेंट जॉब्स जे नाले सां, पाकिस्तान जॉब्स जे नाले सां। पाकिस्तानी ग्रुप्स फेसबुक जा जेके बि आहिनि जॉब जे नाले सां, उन्हनि खे जॉइन करे छॾियो। मुख़्तलिफ़ माण्हू उते पोस्टां कंदा रहंदा आहिनि। जेकॾहिं गवर्नमेंट नौकिरी नथी मिले त प्राइवेट में अप्लाई कयो। प्राइवेट नौकिरी लाइ तव्हांखे ॻोठ या नंढा शहर छॾणा पवंदा। कराची, लाहौर, हैदराबाद, फैसलाबाद अहिड़नि शहरनि ॾांहुं रुख़ करिणो पवंदो, छो जो वॾनि शहरनि में वॾा मौक़ा हूंदा आहिनि। प्राइवेट कंपनियूं जाम हुजनि थियूं, जॉब मिलण जा चांसिस नंढनि शहरनि खां वधीक हुजनि था। दोस्तों घटि में घटि महीने में 2-3 नौकिरियुनि लाइ अप्लाई ज़रूरु करियो। इनशाला कॾहिं न कॾहिं इंटरव्यू लाइ कॉल ज़रूरु ईंदी। जेकॾहिं नौकिरी नथी मिले त पाण खे नाकाम तसवुरु न करियो। सिर्फ़ु नौकिरी ई रिज़्क़ जो ज़रियो न आहे। जॉब जी कोशिशि कयो, नथी मिले त पोइ पंहिंजो नंढो वॾो कारोबार शुरू करियो, इन में बि बरकत आहे। वीडियो पसंदि आई आहे त लाइक ज़रूरु कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।